सॼी दुनिया अंदरि अॼु जमूरियत जो ॾियारो जमूरियत में तकरारनि जी रोकथाम जे थीम हेठि मल्हायो पियो वञे। दुनिया जे 167 खां वधीक मुल्कनि में जमूरियत जे हवाले सां रैलियूं कढियूं वयूं। पाकिस्तान में हक़ीक़ी जमूरियत अञा राइज न थी सघी। आम शहरनि खे पंहिंजा बुनियादी हक़ न मिली सघिया, नई इज़हार जी आज़ादी मिली सघी। जमूरियत ॾिठो वञे त जमूरियत रही कान्हे का। डेमोक्रेसी ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। पर तव्हां असांखे कैंप ते ॾिसो पिया, 5 साल थी विया, 6 साल में असां हली चुका आहियूं। असां मुहज़िब पेशे सां वाबस्ता आहियूं, पैगम्बरी पेशे सां। असांखे 6 सालनि खां हर तरीक़े जो असांजे मथां तशद्दुद कयो वियो आहे ऐं हिते जमूरियत जी अलमबरदार पीपुल्स पार्टी आहे। उन पीपुल्स पार्टी जे ई दौर में त इहो असां बिल्कुलु चवंदासीं त बेनज़ीर साहिब ऐं भुट्टे साहिब जे दौर में बि अंधी मंडी जमूरियत हुई। ही जमूरियत न आहे, ही जमूरियत जे नाले ते सिंधी अवाम सां हिकिड़ी मज़ाक कई वई आहे। जन जमहूरी नुक़्तनि ते क़ाइदे आज़म पाकिस्तान खे ठाहियो, अॼु ॾींहं ताईं उन्हनि नुक़्तनि ते बि अमल न थी सघियो। साञावंद माण्हुनि जो चवणु आहे त सियासी जमायतनि ऐं इदारनि खे पंहिंजे किरदारनि ते नज़रसानी करणी पवंदी। छो जो असां वटि त हिकिड़ो नारो आहे, असां वटि ईअं सम्झंदा आहियूं त जमूरियत हिकिड़ो नारो आहे, ईअं न आहे। दुनिया में जीअं निज़ामनि जी शुरूआति थी, ईअं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके निज़ाम ईंदा रहिया, उनमें जमूरियत बि हिकिड़े अहिड़ी बराबरी वारे निज़ाम जो नालो आहे जंहिंमें रियासत जेका आहे एॾी डेमोक्रेटिक, एॾी जमहूरी हुजणु घुरिजे, जंहिंमें उन मुल्क में या उन रियासत में रहंदड़ अवाम खे मुकमिल हक़नि जी ज़मानत ॾेई सघे। डेमोक्रेसी जो मक़सदु आहे ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल। ऐं पीपल सिर्फ़ु धीअ या पुटु थोरे ई आहे। पीपल माना सॼो सिंध आहे, सॼो पंजाब आहे, सॼो पाकिस्तान पीपल आहे। त पाकिस्तान में डेमोक्रेसी जी इवन दो हालत जेका आहे उहा तमामु ख़राबु लॻी पई आहे, पर इन जो मक़सदु इहो कोन्हे त असां जेको आहे ग़लति डायरेक्शन में वञूं था। पाकिस्तान अंदरि जमूरियत जी सही माना तॾहिं ई राइज थींदी जॾहिं आम माण्हू इदारनि में मुकमिल वैसा रखंदो। कैमरामैन मुस्तफ़ा रिन सां गॾु अब्दुल्ला सोलंगी, सिंध न्यूज़, कराची।